रहिया आहियो त नौजवाननि हिकिड़ी नई इजाद दरियाफ़्त कई आहे जंहिंमें हिननि हिकु हुको हथु कयो आहे जंहिंमें जेलीअ जी ख़ुशबू आहे ऐं नशे जो मुकमल तोड़ हिननि दरियाफ़्त कयो आहे ऐं ख़ूब इंजॉय करे रहिया आहिनि नशे खे ख़तमु करण जे लाइ जंहिंमें हिननि जो चवणु आहे त असांखे नशे खां बचण जे लाइ तमामु बहितरीनु हिकिड़ी इजाद मिली वई आहे। अचो नाज़रीन हिननि खां कुझु थोरा हिननि खां तासरात वठूं था त हीअ इन बारे में छा था ॿुधाइनि। अदा हीअ तव्हां किथां को हथु कयो आहे ऐं हिन जो कहिड़ो फ़ाइदो आहे? तव्हांजो चवणु आहे त हिन में नशो न आहे त असांखे थोरो ॿुधाईंदो थोरो वाज़े कंदा हलो त हीअ तव्हां हुको किथां वरितो आहे ऐं हिन में जेको आहे कीअं मुज़र शयूं कोन्हनि खे कीअं नशियावर शयूं कोन्हनि खे थोरो हिन जी वज़ाहत कंदा हलो। अब ये शइ असांखे हकीम खां पास थी मिली आहे। हकीम पास कई आहे त जेके बि सिगरेट तम्बाकू खाइनि था उन्हनि खे छॾण जे लाइ हीअ सुठी शइ आहे। हिकिड़ी ख़ुशबू आहे हिन में नशो वशो न आहे हिन में हिकिड़ी ख़ुशबू आहे हिन जो नालो मां पढ़ियल कोन्हे अचे थो इहा पवे थी थोरो टांडो मथां रखूं था उनजे करे असांखे हीअ ख़ुशबू अचे थी। हीअ तव्हां थोरो असांखे ॾेखारिजो त हीअ जेका तव्हां शइ आहे तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त हीअ हिकु जेली आहे। जेली आहे। छा हीअ वाक़ई जेली आहे या हिन में को तंबाकू नोशी इस्तेमालु थो थिए? न हीअ जेली आहे। जेली असांखे माना घणनि नशनि खां बचाए वेठी आहे। हीअ असां इन सरो इस्तेमालु था कयूं। जे नशो हुजे त ईअं सरियाम होटलनि ते वेही कयूं नशो न आहे तंहिंजे करे त असां हिते होटलनि ते वेठे बि असां पंहिंजी मिड़े आदत पुराणी ख़तमु पिया कयूं छो जो असांजी नशे मां जान छुटे। अच्छा तव्हांखे हाणे जेको तव्हांजे चवण जो मक़सदु आहे त हीअ जेको तव्हां हुको इस्तेमालु कयो पिया त हिन में को बि नशो न आहे ऐं हिन में जेके का बि अहिड़ी मुज़र शइ न आहे जंहिंसां नुक़सानु थिए त हाणे असांखे इहो तव्हां ॿुधाइजो त छा हीअ मार्केट में हर हंधि मौजूदु आहे या तव्हांखे कंहिं गिफ्ट कयो आहे? हीअ असांखे गिफ्ट थी मिलियो आहे। हिकिड़ो दोस्त असांजो हो जेको नशे जो आदी हो उनखे गिफ्ट थी मिलियो उन बि नशो ख़तमु कयो। हाणे असांखे गिफ्ट खे ॾिनो आहे त तव्हां बि पंहिंजी जान छॾायो इनजे करे असां बि इस्तेमालु पिया कयूं अलाह कंदो असांजी जान छुटी वेंदी। अच्छा हीअ हिन जी घणी जेको आहे मार्केट में घणी क़ीमत आहे ऐं हर हंधि मौजूदु आहे या जेको आहे तव्हां चओ पिया त हीअ तव्हांखे गिफ्ट थियो आहे? हाणे हीअ जेको तव्हां टांडो रखियो आहे हिन जे मथां त छा जेका तव्हां चओ पिया त जेली इस्तेमालु कयो था उहा तव्हां हिन में कीअं था इस्तेमालु कयो? टांडे जे हेठां लॻायो था या मथां रखियो था? तव्हां थोरो हिन जे बारे में थोरो असांखे ॿुधाईंदा हलो। पहिरियां जेली रखूं था उनजे मथां टांडो रखूं था टांडे जे ज़रिए त जेली ॻरे थी तॾहिं असांजे अंदरि खे सुख मिले थो। पुराणी नशे जा जंहिंमें जरासीम उहे मरनि था इनजे करे असां इहे इस्तेमालु था कयूं। असांखे वॾो फ़र्क़ु ॾिनो आहे त असांखे हफ़्तो खनि थियो आहे जो पियूं पिया असांखे वॾो फ़र्क़ु मिलियो आहे। इनजे करे असां ॿियनि दोस्तनि खे बि इहो चवंदा आहियूं त हीअ जेली जो ज़रियो तमामु बहितरीनु आहे पंहिंजो इलाजु घर जो घर में। नाज़रीन तव्हां हीअ ॾिसो पिया त इन्हनि नौजवाननि जो चवणु आहे त नशे खां बचण जे लाइ असां उनजो मुतबादिल हल हथु कयो आहे ऐं हाणे असांखे तंबाकू नोशी खां बचण जे लाइ हीअ जेली वारो जेको हुको मार्केट में अची चुको आहे जेको हीअ नौजवान इस्तेमालु करे रहिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त हाणे असां जेको तंबाकू नोशी जेको पहिरें इस्तेमालु कंदा हुआसीं हाणे असांजी उन मां जान छुटी पई आहे ऐं हिन सां को बि जान खे नुक़सानु कोन थो थिए ऐं नशियावर शयुनि खां काफ़ी हद ताईं हिननि जो चवणु आहे त असां बची चुका आहियूं ऐं हाणे हीअ जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो त दोस्त जेको उनजो मुतबादिल जेको ॿुधाइनि पिया त हीअ हुको को बि हिन में नुक़सानु न आहे ऐं हिन जो चवणु आहे त हीअ सिर्फ़ु जेली इस्तेमालु कनि था।